राम साथियों, आऊं आहियां तव्हांजी होस्ट अलीज़ा। अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि ॾाटड़ो जे बारे में। मुंहिंजे तरफ़ां ऐं मुंहिंजे चैनल जे तरफ़ां सभिनि साथियुनि खे ईद मुबारक। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। ॾाटड़ो बि सिंध में आम जाम थींदड़ जंगली ॿूटो आहे। हिन ॿूटे खे अंग्रेज़ी में प्रिकली मेलो चवंदा आहिनि। ॾाटड़े जो ॿूटो अक्सर करे ज़रख़ेज़ ऐं पकियनि ज़मीननि में थिए थो। अचो हिन कमत जे बारे में असां ॻोल्हियूं था ॾाटड़े जो ॿूटो। ही तमामु नंढो ॿूटो आहे ऐं हिन खां थोरो वॾो ॿूटो आहे। ॾाटड़े जो फोटाड़ो अक्सर करे अप्रैल ऐं मई में थिए थो। ॾाटड़े जा पन हूबहू फूदने जे पननि जीअं थियनि था। ॾाटड़े जी डांडी सनी ऐं गोल हुजे थी। ॾाटड़े जो कद अक्सर करे 7 खां 8 फुट ताईं डिघो थिए थो, पर कद वधण सां बि हिन जे थुड़ में को फ़र्क़ु नथो अचे। सनड़ो, बेसतड़ो ऐं बेताक़तो अक्सर करे कमत जे फसल में कमत जी टेक वठे बीठो रहे थो। ॾाटड़े में गुल बि थियनि था जेके ॾाढा मज़ेदार हूंदा आहिनि। अचो मां तव्हांखे हिन जा वणंदड़ ऐं मज़ेदार गुल ॾेखारियां थी। ही ॾाटड़े जा मज़ेदार ऐं वणंदड़ गुल आहिनि। जे ॿूटे खे मेहूं ढगियूं कोन खाइनि। हिन ॿूटे खे ॿकरियूं बुख खां ऐं उठ शौक़ सां खाईंदा आहिनि। ॾाटड़े जे ॿूटे खे ॿहिराड़ी जा माण्हू भाॼी में बि इस्तेमालु कंदा आहिनि। ॾाटड़े जे पननि खे पटे उन खे पाणी में रिधे पोइ साग जीअं घोटे लस्सी ऐं अटो गॾाए वड़को ॾियारे खाईंदा आहिनि। ॾाटड़े जी भाॼी ॿहिराड़ी जे माण्हुनि लाइ ॾाढी मज़ेदार हूंदी आहे। ॾाटड़े जी काठी सनी ऐं अंदरां पोरी हुजण करे ॿारनि जे कम बि कोन अचे सघे। ॾाटड़े जे ॿूटे मां हकीम दवाऊं बि जोड़ींदा आहिनि, जंहिं करे हिन ॿूटे खे ॻोल्हींदा रहंदा आहिनि।